बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, टेक्नो सिंधी चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। जीअं त अॼु खां असां एंड्रॉयड एप्लीकेशन डेवलपमेंट शुरू कयूं पिया। एंड्रॉयड ही तव्हां जेका स्मार्टफोन इस्तेमालु कयो था उहा एंड्रॉयड जी फ़ोन हूंदी आहे। एप्पल ऐं आईफोन खां अलावा जेका बि असां वटि जीअं सैमसंग जूं मोबाइल्स आहिनि, असां वटि ओप्पो जूं मोबाइल्स आहिनि या वीवो जूं मोबाइल्स आहिनि, इहे सभई जेके आहिनि एंड्रॉयड जूं मोबाइल्स आहिनि। उन्हनि में एंड्रॉयड जो ऑपरेटिंग सिस्टम इंस्टॉल थियल आहे। हाणे उन्हनि जूं एप्लीकेशन्स कीअं ठहनि थियूं, उन जे लाइ असांखे छा करणु घुरिजे, असांखे कहिड़ा जेके आहिनि प्रोग्राम्स सिखणु घुरिजनि, कहिड़ी इंस्टॉलेशन करणु घुरिजे, इन लाइ कहिड़ा क़दम खणणु घुरिजनि, इहो जेको फुल कोर्स आहे एंड्रॉयड एप्लीकेशन डेवलपमेंट जो, इहो मां तव्हांखे अॼु शुरू करायां थो। तव्हां अक्सर प्ले स्टोर ॾिठो हूंदो, जितां तव्हां पंहिंजूं एप्लीकेशन्स इंस्टॉल कंदा हूंदा। हीउ मां तव्हांखे गूगल जो प्ले स्टोर ॾेखारियां। एंड्रॉयड जेको आहे गूगल वारनि जी प्रोडक्ट आहे। जेको एंड्रॉयड जो ही ऑपरेटिंग सिस्टम आहे न, ऑपरेटिंग सिस्टम ईअं हूंदो आहे जीअं तव्हांजो जीअं ही कंप्यूटर में विंडोज़ आहे, इहो हिकु ऑपरेटिंग सिस्टम आहे। ऑपरेटिंग सिस्टम माना अहिड़ो निज़ाम जेको तव्हांजे सिस्टम खे हलाए, तव्हांजे कंप्यूटर खे हलाए, तव्हांजी मोबाइल खे हलाए, तव्हांजी कंहिं डिवाइस जीअं टैबलेट आहे उन खे हलाए। इहे जेके हूंदियूं आहिनि ऑपरेटिंग सिस्टम चवराईंदियूं आहिनि। तव्हां जीअं मोबाइल ते प्ले स्टोर खोलींदा आहियो त तव्हांजे साम्हूं ही सभु एप्लीकेशन्स ईंदियूं आहिनि। पोइ तव्हां पंहिंजी जेका घुर्बल एप्लीकेशन हितां डाउनलोड करे ऐं इंस्टॉल कंदा आहियो ऐं उहे फ्रीअ में तव्हां डाउनलोड कंदा आहियो। उन जे लाइ तव्हांखे के पैसा वग़ैरह कोन ॾियणा पवंदा आहिनि। त हाणे हीउ जेको तव्हां ॾिसो पिया, जीअं फ़र्ज़ु कयो ही व्हाट्सएप मैसेंजर आहे। हाणे व्हाट्सएप मैसेंजर जी एप्लीकेशन आहे, इहा ॿुधाए थो त व्हाट्सएप LLC वारनि जे तरफ़ां आहे। इन जा जेके रिव्यूज़ आहिनि, माण्हुनि जेके हिन जे बारे में राया ॾिना आहिनि, उहे 165 मिलियन रिव्यूज़ आहिनि। 165 मिलियन रिव्यूज़। हाणे हिकिड़ो मिलियन बि हूंदो आहे 10 लख जे बराबरि, त तव्हां हीअ अंदाज़ो करे सघो था त 165 मिलियन रिव्यूज़ आहिनि। ऐं हिन जा जेके डाउनलोड्स अॼु ताईं थिया आहिनि उहे 5 बिलियन प्लस आहिनि। मिलियन खां पोइ बिलियन हूंदो आहे, तव्हां सम्झी सघो था। हिन जा डाउनलोड्स डाउनलोड्स थी चुका आहिनि। उन खां पोइ हिन एप्लीकेशन जे बारे में जेको आहे अबाउट लिखियलु आहे। लास्ट जेका 13 जून ते हिननि इहा अपडेट बि कई आहे। तव्हां बि जेकॾहिं पंहिंजी मोबाइल में इंस्टॉल आहे, अमूमन हूंदी आहे, अक्सर हूंदी, तव्हां वटि बि हूंदी, त हिनखे अपडेट करे वठो। जीअं जीअं असां अपडेट कंदासीं त असांजे जेके नवां फीचर्स हिननि हया हूंदा उहे बि असांजे हिन व्हाट्सएप में अची वेंदा। उन खां पोइ हिननि जा रिव्यूज़ आहिनि। अहिड़े नमूने सां ही जेके आहिनि एंड्रॉयड जूं एप्स माण्हू ठाहे उहे अर्निंग कंदा आहिनि, कमाई कंदा आहिनि। हाणे कमाई जा तरीक़ा बि काफ़ी आहिनि। हिन मां डाउनलोड्स ते बि कमाई थींदी आहे। हिन में जेके एड्स हलंदा आहिनि, यानी एडवर्टाइज़मेंट्स, उन्हनि मां माण्हू कमाईंदा आहिनि। पर व्हाट्सएप में पाण वटि एड्स वग़ैरह न हलंदा आहिनि। ॿियूं काफ़ी एप्स तव्हां ॾिठियूं हूंदियूं जिन में एड्स रन थींदा आहिनि, जेके चंद सेकंडनि लाइ हलंदा आहिनि, पोइ वरी उहे या त असां बंदि कंदा आहियूं या पाण ई ख़तमु थी वेंदा आहिनि। त असां उन जे लाइ असां वटि सभ खां पहिरीं जावा इंस्टॉल हुअणु ज़रूरी आहे। डाउनलोड जावा। हाणे आउं जावा खे डाउनलोड करणु वञा पियो। जीअं मूं सर्च कयो त हिते डाउनलोड जावा फॉर विंडोज़। हाणे ही ओरेकल वारनि जी वेबसाइट आहे जिते असांखे जावा फ्री में मिली वेंदी। असां हितां खां डाउनलोड कंदासीं। हीउ तव्हां डाउनलोड जावा जो बटन ॾिसो पिया, इन ते क्लिक कंदासीं। स्टार्ट डाउनलोड।
ये असांजी डाउनलोडिंग शुरू थी वई ऐं असां वटि प्रोग्राम्स फोल्डर में जावा असांजी डाउनलोड थी वई। हाणे असां हिन खे इंस्टॉल कंदासीं। हिन खे डबल क्लिक कंदासीं। यस, हाणे चए थो त तव्हां जावा खे इंस्टॉल कयो। हाणे जेकॾहिं असां फोल्डर चेंज करणु चाहियूं त फोल्डर बि असां चेंज करे सघूं था। हाणे चेंज फोल्डर डेस्टिनेशन असां इंस्टॉल ते रखे कयूंसि था। हाणे डाउनलोडिंग जेको इंस्टॉलर असांजो थिए पियो। पहिरीं सेटअप फाइल थियो, हाणे वरी इंस्टॉलर असांजो डाउनलोड थिए पियो। हाणे असांजा जावा जो इंस्टॉलेशन फाइल डाउनलोड थियो आहे। हाणे असां हितां पंहिंजे हिन फोल्डर चेंज कंदासीं डेस्टिनेशन। पुछे थो त तव्हांखे किथे जावा इंस्टॉल करणी आहे। असां डी ड्राइव में ईंदासीं। डी में असां हिकु नओं फोल्डर क्रिएट कंदासीं। असां हिन खे लिखूंसि था जावा। हीउ जावा जो फोल्डर असां ठाहे हिन खे ओके कयो। पोइ असां नेक्स्ट बटन ते क्लिक कयो त हीअ असांजी जावा जी इंस्टॉलेशन शुरू थी वई। जावा हिकु तमामु बहितरीनु ऐं पुराणी प्रोग्रामिंग लैंग्वेज आहे। इन जावा ते इन जा फ़ाइदा इहे वरी कंहिं नेक्स्ट वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। जावा तमामु घणनि कमनि जे लाइ इस्तेमालु कई वेंदी आहे। न सिर्फ़ु हिते असांजे हिन एंड्रॉइड जे लाइ, पर हिन जा काफ़ी फ़ाइदा ॿिया बि आहिनि। चवे थो त यू हैव सक्सेसफुली इंस्टॉल्ड जावा। असां हिन खे क्लोज़ कयो। असांजी जावा थी चुकी आहे। हाणे असां कुझु हिन जे लाइ सेटिंग्स कंदासीं। ॿ सेटिंग्स हूंदियूं आहिनि जेके इन्वायरमेंट वेरिएबल्स ऐं जावा होम जो ऐं हिन जो जेको पाथ आहे उहो असां हिन में सेट कंदासीं। सभ खां पहिरीं असां हिते स्टार्ट बटन ते क्लिक कंदासीं। पोइ असां हिते सेटिंग में ईंदासीं। सेटिंग में लिखंदासीं इन्वायरमेंट। जीअं टाइप करणु शुरू कंदासीं त हिते असांजो एडिट द सिस्टम इन्वायरमेंट वेरिएबल्स जो ऑप्शन अची वेंदो। हिते असां इन्वायरमेंट वेरिएबल्स खणी ईंदासीं। हाणे असां डी ड्राइव में जिथे पाथ ॾिनो असां उन जावा जी डायरेक्टरी ते ईंदासीं, उनखे खोलींदासीं। पोइ वरी उन में जेका ही बिन जी डायरेक्टरी आहे असां ही सॼो पाथ जेको आहे कॉपी कंदासीं। कॉपी करे असां ही जेको पाथ तव्हां ॾिसो पिया हिन खे एडिट कंदासीं। एडिट करण खां पोइ हिते असां न्यू वेरिएबल ठाहींदासीं ऐं हिते जेको पाथ असां कॉपी कयो हिते अची पेस्ट कंदासीं। पेस्ट करे असां ओके कंदासीं ऐं जेको जावा होम जो वेरिएबल आहे उहो असां न्यू क्रिएट कंदासीं। हिते असां वॾी ABC में जावा अंडरस्कोर होम लिखंदासीं ऐं हिते जेका वेरिएबल जी वैल्यू आहे उहा असां हिन पाथ में अची हिकिड़ो पाथ या हिकिड़ो फोल्डर असां मथे करे ही जेको जावा जो आहे न फोल्डर डी ऐं कॉलन बैकस्लैश जावा इहो कॉपी करे ईंदासीं ऐं हिते अची असां पेस्ट कंदासीं। ओके दबाए छॾींदासीं। हीअ असांजो जावा जी जेका डायरेक्टरी आहे होम डायरेक्टरी उहा असांजी बि हिते सेट थी वई। हाणे हिन खे असां वेरिएबल्स इन्वायरमेंट खे ओके करे हिन खे ओके करे छॾींदासीं। हाणे असां हिन खे चेक कंदासीं। कमांड प्रॉम्प्ट खोलींदासीं। CMD कमांड प्रॉम्प्ट ब्लैक स्क्रीन वांगुरु हिकिड़ो तव्हांजो प्रॉम्प्ट अची वेंदो। हाणे हिन में असीं लिखंदासीं जावा स्पेस माइनस वर्जन। त कहिड़ो वर्जन आहे। हाणे हीउ चए थो त हीउ तव्हांजो वर्जन सही न आहे। वरी असीं लिखूंसि था जावा डैश वर्जन। हाणे हीउ तव्हांखे ॿुधाए पियो त जावा जो जेको वर्जन आहे उहो 1.8.0 आहे। हाणे असां जावा जो कंपाइलर जेको हूंदो आहे न उनखे चेक था कयूं। जावा C माइनस वर्शन। चए थो जावा C जेको आहे तव्हांजो उहो रिकग्नाइज़्ड न आहे इंटरनल या एक्सटर्नल कमांड जे हिसाब सां। त जावा C जो जेको कंपाइलर उहो बि असांजो हिते अंदरि मौजूदु हूंदो आहे। हाणे असां उन फोल्डर में वञी अंदरि पोइ इहा कमांड हलायूं था। पहिरीं डी में वेंदासीं। डी कॉलन इंटर कंदासीं। डी में पहुची वियासीं। हाणे असां CD चेंज द डायरेक्टरी। पोइ वरी असां जावा लिखंदासीं। पोइ वरी CD स्पेस बिन में अंदरि ईंदासीं।
हाणे असां लिखी ॾिसंदासीं जावा माइनस वर्जन। त ही चवे थो जेको जावा सी जो तव्हांजो वर्जन आहे उहो सही न आहे, बाक़ी जेको जावा आहे उहो उनजो वर्जन असांखे ॾेखारे पियो। त अहिड़े हिसाब सां असां पंहिंजे हिन कंप्यूटर में जावा इंस्टॉल करे चुका आहियूं। त नेक्स्ट वीडियो में आउं तव्हांखे एंड्रॉयड स्टूडियो इंस्टॉल करणु सेखारींदुसि। त दोस्तो, मां उमेद थो कयां त ही जेका जावा जी इंस्टॉलेशन जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। त दोस्तो, मिलूं था अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।